अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझे गुलाम मोहम्मद आइडिया सां हिन वीडियो में ॼाणींदासीं लालच जा अंजाम। हिकिड़ो हो नंढड़ो कुओ ऐं कुए जी माउ। कुए जी माउ पंहिंजे ॿार चिड़े कुए खे चयो त अबा मां वञां थी शहर मां सौदो वठण, सो तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ, घर खां ॿाहिरि न वञिजांइ। नंढड़े कुए चयो अमां ॿाहिरि छो न वञां? मां चयसि पुट ॿाहिरि ॼाण ॿिली वेठी आहे, ॿाहिरि वेंदे न त इहा तोखे खाई छॾींदी। नंढड़ो कुओ ॿिलीअ जो नालो ॿुधी घबराइजी वियो ऐं माउ खे पक ॾिनई त हू ॿाहिरि कोन वेंदो। कुए जी माउ तसली करे बुरको पाए शहर हली वई। काफ़ी कलाक गुज़री विया पर कुए जी माउ कोन मोटी। नंढड़ो कुओ अकेलो घर में घुमी खेॾी बेज़ार थी पियो। हिन फ़ैसिलो कयो त घर खां ॿाहिरि त नथो वञां, पर घर जे दरवाज़े खां भी ॿाहिरी दुनिया त ॾिसां त ॿाहिरि छा थो वहे। वापारी हिन फ़ैसिलो करे नंढड़े कुए पंहिंजे घर जे दरवाज़े ते वञी वेठो। ॿाहिरि ॾिठई त अछी मुछियुनि सां चइनि पेरनि वारो जानवर वेठो आहे। नंढड़े कुए कॾहिं अहिड़ो जानवर ॾिठो ई कोन हो। सो शक थियसि त इहा ॿिली न हुजे। ॿिली बि कुए जी ताड़ हिन जी घर जे साम्हूं वेठी हुई। नंढड़े कुए खे ॾिसी ई प्यार मां चयईसि पुट अच मूं खां न ॾिॼ। नंढड़े कुए शक ऐं ख़ौफ़ मां चयसि न तूं ॿिली आहीं, मां न ईंदुसि, तूं मूंखे खाई वेंदीअ। ॿिलीअ निहायत ऐं शफ़क़त भरे अंदाज़ सां चयसि न पुट न, मां ॿिली पर न तुंहिंजी मासी आहियां। ॿाहिरि अच त मां तोखे शइ वठी ॾियां। प्यारा वारो नंढड़ो कुओ ॿिलीअ जी शफ़क़त ऐं प्यार भरियो अंदाज़ ॾिसी माउ जी कयल नसीहत भुलिजी वियो ऐं शइ जी लालच में अची जीअं ई घर खां ॿाहिरि निकितो त ॿिली हिक ई चक में खाई छॾे। प्यारा वारो हिन कहाणी मां असांखे सबक़ थो मिले त वॾनि जो चयो मञिजे ऐं कंहिं बि लालच में न अचिजे। ही वीडियो तव्हांखे कीअं लॻो कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो।